अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी रिपोर्ट शामिल कंदासीं सूबो देरो खां। जी नाज़रीन, असां सूबो देरो खां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासूं त सूबो देरो शहर जो अलावाई सिर्फ़ चोरनि जे रहम करम ते हलणु लॻो। सूबो देरो शहर जे मेन बिंडी रोड भरिसां नामालूम चोर मंसूर अली चने जी दुकान जी छत तोड़े सिगरेट, चांहि जी पतीअ जा कार्टून ऐं कुझु रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थियण में कामयाब। जी नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासूं सूबो देरो खां। सूबो देरो शहर जो अलावाई सिर्फ़ चोरनि जे रहम करम ते हलणु लॻो। सूबो देरो शहर जे मेन बिंडी रोड भरिसां नामालूम चोर मंसूर अली चने जी दुकान जी छत तोड़े सिगरेट, चांहि जी पतीअ जा कार्टून ऐं कुझु रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थियण में कामयाब। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासूं सूबो देरो खां। सूबो देरो शहर जे मेन बिंडी रोड भरिसां नामालूम चोर मंसूर अली चने जी दुकान जी छत तोड़े सिगरेट, चांहि जी पतीअ जा कार्टून ऐं कुझु रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थियण में कामयाब। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासूं सूबो देरो खां। सूबो देरो शहर जे मेन बिंडी रोड भरिसां नामालूम चोर मंसूर अली चने जी दुकान जी छत तोड़े सिगरेट, चांहि जी पतीअ जा कार्टून ऐं कुझु रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थियण में कामयाब। नाज़रीन, असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासूं सूबो देरो खां। सूबो देरो शहर जे मेन बिंडी रोड भरिसां नामालूम चोर मंसूर अली चने जी दुकान जी छत तोड़े सिगरेट, चांहि जी पतीअ जा कार्टून ऐं कुझु रोक रक़म ऐं ॿियो सामान चोरी करे फरार थियण में कामयाब। पाकिस्तान न्यूज़ टीवी सूबो देरो। ज़ुल्म जी इंतहा थींदी त पोइ बड़ धक मत लहूंदा। ज़ुल्म जी इंतहा थी